अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अफ़गानिस्तान में अमन पाकिस्तान जी ख़्वाहिश आहे। अमन ख़राब कंदड़नि खे अमन अमल खे पटड़ीअ ते लाहिण जी इजाज़त न ॾींदासीं। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो अफ़गान सहाफ़ियुनि जे वफ़द सां ॻाल्हियूं। अफ़गान सहाफ़ियुनि खे सवालनि जा जवाब ॾींदे आर्मी चीफ चयो त अमन ख़राब कंदड़नि खे सुञाणण ऐं शिकस्त ॾियणु मीडिया ऐं अवाम जी ज़िम्मेवारी आहे। सिंध सरकार सूबे में सुभाणे खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लॻाइण जो ऐलान करे छॾियो। एक्सपोर्ट इंडस्ट्री स्टॉक एक्सचेंज कराची पोर्ट मेडिकल स्टोर पेट्रोल पंप खुलियल रहंदा। बैंकूं बि महदूद अमले सां कमु कंदियूं। रिटेलर जो कारोबार मुकमल तौर ते बंदि रहंदो। किरियाना खीर ऐं गोश्त जा दुकान बि रुगो शाम 6 वॻे ताईं खोले सघिबा। सूमर खां थींदड़ समूरा इम्तिहान बि मुलतवी कया विया। आम माण्हुनि जी मईशत खे मुतासिर कंदड़ हर क़दम जी मुखालिफ़त कंदासीं। सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे फ़ैसिले जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त कंहिं बि सूबे खे इनफ़रादी फ़ैसिलो करण जो इख़्तियार न आहे। सिंध हुकूमत ऐं NCOC गॾिजी पॉलिसी जोड़नि। PTI GDA ऐं वापारियुनि सिंध में लॉकडाउन वारे सिंध हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त मुकमल लॉकडाउन बदिरां स्मार्ट लॉकडाउन लॻाइणु घुरिजे। NCOC जे दुरुस्त फ़ैसिलनि सबबि पाकिस्तान वॾियुनि मुश्किलातुनि खां बचियो। GDA MPA हसनैन मिर्ज़ा जो चवणु आहे त मुकमल लॉकडाउन सां मईशत ते असरु पवंदो ऐं जॾहिं त वापारियुनि बि कारोबार बंदि करे रखण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। नून लीग जे सदर ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जा भाइटी मरियम नवाज़ सां इख़्तिलाफ़ वधी विया। शहबाज शरीफ़ वॾे भाउ नवाज़ शरीफ़ खे ख़दशनि खां आगाह कंदे पार्टी सदारत छॾण ते धमकी ॾेई छॾी। हमज़ा शहबाज वालिद शहबाज शरीफ़ खे इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो। शाहिद खाकान अब्बासीअ पार्टीअ में इख़्तिलाफ़नि ऐं शहबाज शरीफ़ जे इस्तीफ़ाउनि वारे ख़बरुनि जी तरदीद कंदे चयो आहे त शहबाज शरीफ़ बहितरीनु कमु करे रहियो आहे। इतलात खाते जे डिवीज़न ऑफिस शहीद बेनज़ीराबाद तोड़े इतलात खाते जे नौशर फिरोज़ ऐं सागड़ ज़िलनि जे ऑफिसरनि ऐं अमले पारां ताज़ो ई शहीद बेनज़ीराबाद मां रिटायर्ड थींदड़ डिवीज़नल डायरेक्टर इंफॉर्मेशन शफ़ीक हुसैन मेमण ऐं इंफॉर्मेशन ऑफिस सागड़ जे फोटोग्राफर ख़ालिद महमूद तोड़े इंफॉर्मेशन ऑफिसर कमर ज़मा बम्बरो जे ट्रांसफर जे सिलसिले में हिकु अलविदाई तक़रीब मुनक़िद कई वई। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र तालके अस्पताल सकरण मुख्तियार कार ऑफिस वाटर सप्लाई स्कीम ऐं वाटर प्लांट सकरण ऐं ज़ेर तमीर ड्रेनेज स्कीम पुनल खान चांडियो जो दौरो करे कम जो जाइज़ो वरितो। नवाबशाह जे इलाइक़े ताज कॉलोनीअ जी रहवासी औरतुनि ऐं मर्दनि पारां घर ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ अब्दुल मजीद भट्टी शबीर भट्टी लतीफ़ भट्टी मिसबात आलिम खातून मिसबात नज़ीरा बीबी मिसबात फरज़ाना बीबी मिसबात शबाना मिसबात ज़किया ऐं नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त कॉलोनीअ में असांजे जॻह आहे जंहिं ते बासर शौकत भट्टी गुलाम नबी भट्टी गुलाम फरीद आलम शेर सतार भट्टी ऐं ॿिया गुज़िरियल 10 सालनि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुननि चयो त असां पुलिस वटि विया आहियूं लेकिन पुलिस बासरनि खां रिश्वत वठी हुननि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं असांजे हिकु माण्हू नज़ीर भट्टीअ खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे जंहिंसां असांखे मिलण बि नथो ॾिनो वञे। हुननि चयो त PTI नवाबशाह जो हिकु बासर अॻुवाण मज़कूर बासरनि जी मदद करे थो ऐं उन सां ई जॻह ते कब्ज़ो करायो आहे। हुननि चयो त मज़कूर बासर असांखे जॻह ते हथु करण जो मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त असांजी जॻह ते कब्ज़ो कंदड़ मज़कूर बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। तालके दौड़ जे ॻोठ अलावरायो ज़रदारीअ जी रहवसण नौजवान मोहम्मद अयूब ज़रदारी पंहिंजे अमड़ बानवी ऐं सजाद ऐं खलील ज़रदारीअ सां गॾु ज़मीन ऐं घर ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजे ॻोठ में 27 एकड़ ज़मीन आहे जंहिं ते मुंहिंजा अज़ीज़ इनायत ज़रदारी अब्दुल शकूर अरशद अली महराब रब नवाज़ ऐं गुल नवाज़ ऐं ॿिया ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं मज़कूरा जवाबदारनि घर में घिड़ी मूते ऐं मुंहिंजे घर भातियुनि ते सख़्तु तशदुद करे घर ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई ऐं मूंखे अगवा करे मुख्य कमरे में बंदि करे छॾियो।
हुन चयो त दौड़ थाणे ते शिकायत खणी वियुसि लेकिन पुलिस मुंहिंजी हिक बि नथी ॿुधे ऐं केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। हुननि चयो त मज़कूरा बासर असांखे जॻह ते हथ खणण जूं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि जिन मां असांखे जान जो पिणु ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त असांजी जॻह ते कब्ज़ो कंदड़ मज़कूरा बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मोरो शहर जे अमीनाबाद कॉलोनीअ में नामालूम माण्हुनि पारां अब्दुल रहीम शेख खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जंहिंजो लाश मोरो इस्पताल आंदो वियो जिते तिबी इमदाद ॾियण बैदि नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। बैदि में लाश मोरो इस्पताल आंदो वियो जिते कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वयूं ऐं लाश वारसनि हवाले कयो वियो। उन मौक़े ते वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे वहीद लंजार ऐं संदसि मामे रस्ते ते गोलियूं हणी बेगुनाह क़तल कयो आहे जॾहिं त आख़िरी इतलाह ताईं केस दाख़िल न थी सघियो। PTI सिंध जे अॻवान वापदा फोकल पर्सन अमान काज़ी मोरो प्रेस क्लब पहुची ॿुधायो त मोरो शहर जे गचेरो रोड बांदी रोड ते पुराणनि तारनि खे मटाइण लाइ 1 करोड़ रुपयनि जी लाॻत सां मंज़ूर करायो आहे, जॾहिं त ज़ाती कोशिशूं वठी शहरनि मथां लॻल डिटेक्शन बिल जेके करोड़े रुपयनि जा शहरनि मथां लॻाया विया हुआ उहे माफ़ कराया आहिनि। मोरो शहर गंदगीअ जे भर चढ़ियल आहे। म्यूनिसिपल में 700 मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, जंहिंमां वॾे तइदाद में मुलाज़िम वीज़ा ते आहिनि, जिन खां फ़ी मुलाज़िम 6,000-8,000 रुपया रिश्वत वठी खेनि वीज़ा ते घर मोकिलियो आहे, जंहिं सबबु शहर गंदगीअ जे भर चढ़ियल आहे। रस्ता तोड़े घिटियूं गंदगी पाणीअ सबबु उथली रहियूं आहिनि। रस्तनि ते गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि, जॾहिं त गोसड़ू मुलाज़िमनि खां सफ़ाईअ जो कमु वठण बदिरां उगाड़ियल पैसा बोतारनि खे पहुचाया था वञनि, जंहिं सबबु शहर तबाह थी रहियो आहे। हुन वधीक चयो त शहर जी बजट 3.5 करोड़ रुपया करप्शन जे भर चढ़ियल आहे। असां ईंदड़ कारकर्दगी तहत इलेक्शन में हिसो वठंदासीं। शहर जो अवाम बाशऊर आहे, फ़ैसिलो बहितर कंदो। हुकुमरान दुर वारा प्राइवेट माण्हुनि जे लॻल प्लांट जो इफ़्तिताह करे रहिया आहिनि। माण्हू पीपल्स पार्टीअ मां बेज़ार थी चुका आहिनि ऐं PTI में शामिल थी रहिया आहिनि। ईंदड़ इलेक्शन में असां कामयाबी हासिल कंदासीं। मोरो भरिसां सदूजा वेझो ॻोठु सांगी खान में चांडियो में ज़मीनी तकरार तां कुझु ॾींहं अॻु चांडिया बिरादरीअ जे 2 धुरियुनि में काफ़ी वक़्त खां जहिड़ो हलंदड़ हो, जंहिंजो फ़ैसिलो बि चांडिया बिरादरीअ जे नेक मर्द विच में पइजी रखरायो हुयो, मगर गुज़िरियल ॾींहुं चांडिया बिरादरीअ जे हिकिड़ी धुर ॿिए धुर मथां ओचितो हथियारनि जा मुंहं खोले हमिलो करे वेठो, जंहिं जे नतीजे में फ़ैसिलो कंदड़ चङो मुड़ुसु वॾेरो दुर मोहम्मद चांडियो समेत अज़ीज़ुल्लाह चांडियो, जंसार चांडियो ऐं हिकु मासूम नींगर इशफाक़ चांडियो पिणु ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर मोरो इस्पताल आंदो वियो, जिते 2 ॼणनि जो फ़ैसिलो कंदड़ चङो मुड़ुसु वॾेरो दुर मोहम्मद चांडियो ऐं अज़ीज़ुल्लाह ख़ान चांडियो जी नाज़ुक हालत हुजण करे नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त मोरो थाणे ते फ़रियादी नुसरत अहमद चांडियो जी फ़रियाद ते 5 नामालूम समेत 12 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तिन में गुलाम शबीर चांडियो, रियाज़ चांडियो उर्फ़ भगू शामिल। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।